बोलो 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 सखी लाल कलंदर सभिनी सदन के राम ऐं राधा जे तरफां सुवारी सिंध लाल जे मेले सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजो। अॼु आचर जो ॾींहुं हुजे, मोकल जो ॾींहुं हुजे ऐं लाल साईं जे मेले जा बि रंग जारी शारी लॻा पिया हुजनि। सो उन ख़ुशीअ जे मौक़े ते असां बि जेको हुजे दुल्हन सां धमामनि सां ऐं धमालुनि सां जेको हुजे अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं। अवां साल जिते बि रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि थी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हे लाल जो मेड़ो हुजे, आचर जो ॾींहुं हुजे ऐं कल्ह बि जेको हुजे छंछर जो ॾींहुं हुजे, पांधेड़ा ॾाढा लाल जे मेले ते आया हुजनि। सो इहा ॾाढी ख़ुशी हुजे त अमन वारी भाईचारे वारी सुवारी सिंध ते सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर उस्मान मरवंदी अलमारूफ कलंदर लाल शहबाज जे उर्स मुबारक ते पांधेड़नि जी अच वञ हुजे, पांधेड़नि जा मेला मतल हुजनि, वॾा हुते रक्स थींदा हुजनि, धमालूं थींदियूं हुजनि, मल मलाखड़ा थींदा हुजनि, गोए थींदी हुजे, चौपाए माल जा जेके रंग हुजनि उहे उते हुजनि, मिठाइनि जा दुकान हुजनि, मिठाइनि जा दुकान हुजनि उहे उते सिंगारियल हुजनि, गाननि जा सकाफ़ती दुकान हुजनि, धमाल हुजे, नगारा हुजनि, बोदले ते वॾा रंग हुजनि, बोदले ॿार जी बि मेहंदी निकिरंदी हुजे उते बि वॾा रंग हुजनि, बोदले ते हुजनि लाल बाग ते रहिया पिया हुजनि त के वरी बोदले ते रहिया पिया हुजनि, के वरी लाल जी नगरीअ ते रहिया पिया हुजनि, माना सम्झो त रंग ई रंग लॻा पिया हुजनि। तो असांजी बि जेका रूह हुजे, असांजो बि जेको दिलि हुजे उहा बि ईअं चवंदी हुजे त असां बि जेके हुजूं इन रंग में जेके हुजूं हीअं रंग लॻा पिया हुजूं। पर असां बि ज़रूरु लाल जे मेड़े ते वञूं अॼु, पर अव्हां जी जेका ड्यूटी ॾियणी हुजे ज़रूरी हुजे, छो त हे प्रोग्राम बि छंछर ऐं आचर ते अव्हां सभु इंतज़ारु करो त कहिड़ी ॻाल्हि खणी ईंदा हुजनि राम ऐं राधा, कहिड़ा अॼु रंग हुजनि, छा अॼु जेको हुजे सो रंग पेश कंदा हुजनि। सो बालक अॼु स्कूल खां जेके जिन बालकनि खे मोकल हुजे उथी वेठा हुजनि, के मेले ते विया हुजनि, के घुमण विया हुजनि, कंहिं बालकनि जा दोस्त घुमण विया हुजनि, के घर वेही उन्हनि जो इंतज़ारु वरी उहे अची मेले जी ॻाल्हि ॿुधाईंदा हुजनि। माना त जेको हुजे अवां सभई कतारूं करे पंहिंजी फैमिलियुनि सां, पंहिंजे बचड़नि सां रामो ऐं राधा जो हर छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं इंतज़ारु कंदा हुजो त इहे जेके हुजनि केॾी महिल ईंदा हुजनि त असां उन्हनि सां कचहरी कंदा हुजूं या असां उन्हनि जो प्रोग्राम ॾिसंदा हुजूं। सो असांखे बि ॾाढी ख़ुशी थींदी हुजे। कल्ह बि जेको हुजे अदा गुलाम नबी हजाणो जेको हुजे उन मूंखे फ़ोन कई हुजे कि अदी असां हीअं कतार करे वेठा हुजूं, पूरी फैमिलीअ समेत अव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा हुजूं। सो अदा गुलाम नबी तव्हांजी वॾी महिरबानी ऐं घर भातियुनि सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, ख़ासि तौर ते अम्मा जीजा खे सलाम ॾींदा हुजो। हा तो सभु जेके बि हुजनि, ॾेह हुजो परॾे हुजो, जिते बि हुजो, पाड़े में हुजो ओड़े में हुजो, उन्हनि सभिनी खे बि लाल जे मेड़े जूं कलंदर लाल शहबाज जे लख लख मुबारकूं हुजनि। जेके जेके बि जेके हुजनि उते विया हुजनि त असांखे बि दुआउनि में बि यादि ज़रूरु रखंदा हुजो, ऐं जेकॾहिं थी सघंदो हुजे असांजी बि हाज़िरी जेकॾहिं लिखल हुजे त असां बि जेको हुजे हाज़िरी ते ज़रूरु पुॼी वेंदा हुजूं, पर असांखे अवां सभु दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा हुजो। जेको पंजाब खां जेके असांजा ॿाहिरि ॾिसंदा हुजनि लाल जा जेके पांधेड़ा हुजनि उहे बि पंहिंजे के त हिते अची विया हुजनि, के घर खां वेही मेहरान टीवी ते लाल जूं धमालूं ॾिसंदा हुजनि,
रंग ॾिसंदा हुजनि मेड़े जा रंग ॾिसंदा हुजनि सो इन करे महिराण टीवीअ जी कोशिशि हुजे पूरे सथ जी त वधि खां वधि जेको हुजे लाल जे मेड़े जा रंग असां ॾिसंदड़नि खे पंहिंजे नाज़रीन खे असां ॾेखारे सघंदा हुजूं लम्हा बलम्हा त मलाखड़ो कीअं हुजे पोइ ॾिसंदा हुजे लाल जो जेका अच वञ जो जेको रस्तो हुजे उते बाज़ारुनि में जेको हुजे केतिरी रस्तो हुजे ऐं जेके दुकानदार हुजनि उहे कीअं जेको हुजे पंहिंजो कमकार कंदा हुजनि इहो सॼो जेको हुजे कैमरा जे ज़रिए रिकॉर्ड करे अवां नाज़रीन ताईं पुॼाइण में असांजा जेके बि महिराण टीवीअ जा कैमरामैन हुजनि एडिटर हुजनि या जेके बि हुजनि उन्हनि सभिनीनि जो साथ हुजे पर उन सां गॾो गॾु इहो ॿुधाईंदो हुजां की जेके असांजा रिपोर्टर साथी हुजनि जेके उते वेही करे लाल जे मेले जा रंग जेके अव्हां खे ॾेखारींदा हुजनि न उन्हनि जी इहा कोशिशि हुजे ॿियो इहो मालिक साईं जो शुक्र हुजे त कल्हो को ॾींहुं अॼु जो ॾींहुं इन खां अॻु ई जेके पांधेड़ा ईंदा हुजनि ख़ैर ख़ैरियत सां अची इन्हनि रंगनि में शरीक थींदा हुजनि सो जेके बि उतां जा सेवण जा सिंधवासी जेके बि हुजो जितां जितां पांधेड़ा ईंदा हुजनि उन्हनि खे अव्हां भलीकार चवंदा हुजो हा उनजो आऊं हिकिड़ी नंढड़ी इहा ॻाल्हि रुगो करे वठंदो हुजां त उन्हनि जी आज्ञा कंदा हुजो उन्हनि ते गुल निछावर कंदा हुजो मेज़बान हुजो ऐं उहे तव्हांजा महिमान हुजनि जेके परे परे खां लाल जे इन मेले ते जेको हुजे हाज़िरी ॾियण ईंदा हुजनि तो अव्हां जो फर्ज़ थींदो हुजे त अव्हां उन्हनि जो आज्ञा कंदा हुजो उन्हनि जो आदर भाव कंदा हुजो उन्हनि जी इज़त कंदा हुजो महिमान नवाज़ीअ जो जेको हुजे सबक़ु ॾींदा हुजो हा जे अव्हां खां के शयूं वठंदा हुजनि त वरी तोहफ़े में का शइ उन्हनि खे ॾेई छॾींदा हुजो त उहे चवंदा हुजनि त सिंध जा माण्हू वाक़ई महिमान नवाज़ हुजनि अॼु तो ई हुजनि अॼु आयल महिमाननि जो आदर भाव कंदा हुजनि उन्हनि खे मान ॾींदा हुजनि उन्हनि खे इज़त ॾींदा हुजनि इहो अव्हां सभिनी खे करणु लाज़मी खपंदो हा न्याणियूं सियाणियूं ईंदियूं हुजनि उन्हनि खे बाबा उन्हनि जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे उन्हनि खे रस्तो ॾियणु खपंदो हुजे उहे भली ॾिसनि वासनि घुमनि अव्हां सां ॻाल्हाइनि अव्हां जी ॿोलीअ में जेको हुजे पूरी तरह सां हक़ हुजे उहे बि पंहिंजी ज़िंदगी जेका हुजे उहा सुहिणे तरीक़े सां गुज़ारे सघंदियूं हुजनि घुमंदियूं हुजनि फिरंदियूं हुजनि सो न्याणियुनि जो हद खां वधीक अव्हां खे ख़्यालु रखणु खपंदो सो ते नंढड़ा बालक ईंदा हुजनि मेहंदियूं खणी ईंदा हुजनि धमालूं हणंदा हुजनि रख ऐं मौसीक़ीअ जा वॾा प्रोग्राम उते माण्हू पंहिंजे रंग में ईअं रंगियो पियो हुजे सो इहे इंड लठी रंग हुजनि जेके कलंदर लाल शहबाज़ जे मेड़े खे या अव्हां खे नज़र ईंदा हुजनि इहो पोइ ॾिसो सोशल मीडिया ते असांजी जेका टीवी हुजे पोइ इहो अख़बारुनि में उते ॾिसो जिते किथे कलंदर लाल शहबाज़ जो मेड़ो लॻो पियो हुजे सो इहे सिंध जा माण्हू भागवंद हुजो जो हिते अव्हां वटि महिमान ईंदा हुजनि अव्हां मेज़बान बणिजंदा हुजो असांखे अहिड़ा दरवेश जेको हुजे मिलियल हुजनि असां सिंध वासी वॾा ख़ुशि नसीब हुजूं सिंध जेका हुजे ओलिहनि जी पीरनि जी फ़क़ीरनि जी हीअ धरती असांजी सुहिणी लॻी पई हुजे हा जिते उते मेड़ो हुजे उते वरी ॾिसो त भिटाईअ जा पांधेड़ा बि मेड़े ते वेंदा हुजनि भिटाई जा पांधेड़ा भिटाई ते ईंदा हुजनि सचल जा पांधेड़ा सचल ते ईंदा हुजनि ऐं वरी ॾिसो सखर में बि मेड़ो लॻंदो हुजे साईं सदरुद्दीन शाह जो उते बि मेड़ा मतल हुजनि उते बि रंग रतल हुजनि इहा सॼी वरी जेको हुजे सावण फ़क़ीर जो बि मेलो जेको हुजे शुरू हा जिते तो गमे भिॼायो हुजे तो उहो मेलो बि जेको हुजे अॼु जेको शुरू थी वियो हुजे तो उते जा जेके माण्हू हुजनि उन्हनि खे बि लख सारियूं मुबारकूं हुजनि उनजे पांधेड़नि खे बि खोड़ सारी मुबारकूं हुजनि हिन सिंध में रगो मेला ई मेला हा ख़ुशियूं हुजनि सोभा सावण फ़क़ीर नड़ बेत जो जेको ॾाहो हुजे उहो सावण फ़क़ीर हुजे नड़ बेत जो ॾाहो ऐं नड़ बेत असां वटि जेको हुजे न उहो नापे थी वियो असां वटि बचो ई न हुजे हाणे बेत त बचो हुजे पर नड़ न बचो हुजे हाणे वरी उहो बेत जेको हुजे उहो वरी बीनुनि ते ॻाईंदा हुजनि अलगोज़े ते ॻाईंदा हुजनि उहो नड़ ऐं बेत वारो जेको दौर हुजे जेको दास्तान गोई स्टाइल हुजे उहो बि हाणे असां वटां वियो हुजे सो उहो सावण फ़क़ीर उहो सावण फ़क़ीर वटि रंग हुजे सावण फ़क़ीर हिन रंग खे जेको हुजे रचायो हुजे सो उते बि जेके पांधेड़ा ईंदा हुजनि हिकिड़ो साल त जेका असां सां थी हुजे मींहुं वॾो पियो हुजे पर हीअं त मौसम ॾाढी भली लॻी पई हुजे त पांधेड़नि जी वॾी उते बि रस थींदी हुजे भलाई करे छॾी हुजे पांधेड़नि जे लाइ त सीउ बि थोरो घटि थी पियो हुजे तो ॿार बच्चो बि जेको हुजे घुमंदो हुजे फिरंदो हुजे ऐं माना मौसम वणंदड़ हुजे सुठी मौसम हुजे सुठा लिबास पाए सघंदा हुजनि मेड़े खे घुमी सघंदा हुजनि चादर लोई शाल वठी सघंदा हुजनि अव्हां जी ख़रीदारी थी सघंदी हुजे सो इहे बि मालिक जा करम हाणे अव्हां खे वरी लाल जे अंगण ते वठी हलंदा हुजूं पोइ वरी दुनियादारी कंदा हुजूं
सो धमाल हुजे अहिड़ी हाय हाय ओ कलंदर लाल तुंहिंजी मामल ज्ञानी आया ओ मुर्शिद लाल तुंहिंजी सो शाद वो धंधी त हुजे न तुंहिंजे बि तार निकिरी ईंदी हुजे ॿुधाईंदो हुजे हाँ शाज़िया मारवी जी या धमाल हुजे मेहरान टीवीअ जी पैंस कस हुजे मेहरान टीवी स्टूडियो जी सीज़न 2 जी या धमाल हुजे सो अवां ॾिसो ऐं हा उन सां गॾो गॾु बोलो बोलो सखीलाल कलंदर मस्त हा रखियो भला हो लाल मेरी पीरा वे मेरा पीर सबदा बली पीरा वे मेरा पीर सबदा बली लकबस गुल्लाए नाम अली हो नाम अली पेड़ा मारे लगा छुले लाल हो नाम अली मारे लगा छुले लाल सिंदरीदा सेवड़दा शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर अली दा पहला नंबर अली लजपाल कलंदर हो लाल मेरी हो लाल चार चराग तेरे बन हमेशा चार चराग तेरे बन हमेशा पंजवा में बालन आया बना छुले लालन ओ पंजवा में बालन पंजवा में बालन आया बना छुले शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर अली दा पहला नंबर दमादम दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर अली दा पहला नंबर दमादम 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 मस्त कलंदर अली दम दम दे अंदर अली दा पहला नंबर अली लजपाल कलंदर अली दम दम दे अंदर हो नाम अली सखीलाल कलंदर मस्त अली सभिनी खे रामू राधा जे तरफ़ा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो
हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हे जेके रंग हुजनि लाल जे मेड़े जा, लाल जे मेड़े जे रंगनि सां गॾोगॾु अव्हां जी ख़िदमत में महिरान टीवीअ ते हुजूं हाज़िर। ऐं ही जेके रंग हुजनि अव्हां कंदा हुजो पसंदि ऐं इन्हनि रंगनि में अव्हां शामिल बि थींदा हुजो। इहो फोन जो नंबर हलंदो हुजे ऐं थोरो मैडम थोरो पंहिंजो हा ऐं शाबाश। ऐं जेको तो फोन जो नंबर जेको हुजे उहो टीवी ते हलंदो हुजे, हुन ते असांखे फोन कॉल कंदा हुजो। रामू राधा हरिशंकर आचर। हलो हेलो हाँ खुश लगी पई हुजी, चाक लगी पई हुजी। हाँ तू ठीक हो जी? आप खुश लगी पई हुजा, ॿियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे? हाँ तने खैर हो जाए? आओ भी असांजे बि ख़ैर हुजे। ॿियो को हाल अहवाल ॿुधाईंदी हुजे रोज़ीना? खैर लॻो पियो आहे? प्रोग्राम ॾिसंदी हुजी रोज़ीना? हाँ प्रोग्राम कीअं धमाल लॻंदो बि हुजे? हणंदी हुजी या रुॻो प्रोग्राम ॾिसंदी हुजी? जी धमाल हणंदी हुजी धमाल? न अरे छो न हणंदी हुजी? ॾिसंदी हुजे रुॻो ॾिसंदी हुजे त लाल जे मेड़े जा अच्छा रुॻो ॾिसंदी रंग हुजे। ॻाल्हाए त दस जी असलाल कमा हलो अम वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी, कुर्ब मोहबतूं रोज़ीना तव्हांजूं साल हमेशा ख़ुशि रहंदा हुजो, गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। ऐं हे जेके बालक हुजनि बालक बि जेके हुजनि असांजे प्रोग्राम जी सूंहं हुजनि ऐं बालक अॼु ॻाल्हाईंदा हुजनि अॼु न सुभाणे वरी इहे सुभाणे नियाणियूं जेके हुजनि घर में पाड़ हलो वालेकुम सलाम वालेकुम हुजे सलाम। लाल जो मेड़ो हलंदो हुजे हे हफ़्तो सरींदो हुजे त पोइ वरी हमेशह अव्हां जा रंग ई रंग हुजनि। हाली फ़िलहाल लाल जूं धमालूं ॿुधंदा हुजो। हा सो जेके पांधीड़ा हुजनि उन्हनि खे बि वरी थोरो रंग ॾिजे। लाल जे मेड़े जा जेके रंग हुजनि उहे बि रखणु खपंदा आहिनि। तव्हां असां सभु जेके हुजनि इन्हनि रंगनि में शरीक थींदा हुजूं, शामिल थींदा हुजूं। सभिनी जी वरी जेका हुजे या फरमाइश बि हुजे त असांखे जेको हुजे धमालूं ऐं लाल जे मेड़े खे अबा असां पंहिंजनि मेड़नि खे ऐं पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजी सकाफ़त खे असां न उजागर कंदा हुजूं, असां न ॻाईंदा हुजूं त केरु ॻाईंदो हुजे। ऐं बाक़ी जेके जेके तव्हां जूं फरमाइशूं रहियल हुजनि उहे इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते ज़रूर अव्हां जूं फरमाइशूं पूरियूं थींदियूं हुजनि। पर हीउ हफ़्तो जेको हुजे उहो लाल साईं जे नाले हुजे। सो हिन हफ़्ते रुॻो धमालूं हुजनि, धमालूं वॼंदियूं हुजनि। धमालुनि ते तव्हां बि रक़्स कंदा हुजो ऐं ख़ुशियूं माणींदा हुजो। छो त ॾेह परॾेह जा माण्हू जेके हुजनि उहे महिरान टीवी खे बाक़ाइदे ॾिसंदा हुजनि। पोइ कहिड़े बि मुल्क में वेठा हुजनि उहे जिते जिते वेठा हुजनि ईअं लॻंदो हुजे ॼण लाल जो मेलो ॾिसंदा हुजनि। जे बाक़ी जेके सूबनि में माण्हू वेठा हुजनि उहे बि जेको हुजे सुहिणे नमूने ॾिसंदा हुजनि, रंगनि में शामिल थींदा हुजनि। सो इहे रंग बि त सुहिणा रंग हुजनि न जिन खे अव्हां ॾिसो अव्हां पसंदि कंदा हुजो। सो इहे सुहिणा रंग जेके हुजनि। पर हाणे रही ॻाल्हि हुजे तूं अॼु मुंहिंजा कयो नओं ॿियो गानो हुजे इहो कढी रखंदी हुजे ऐं वॾे घेर वारा कपिड़ा रखंदी हुजे, पटको मुंहिंजो अछो बांसुकीअ वारो जेको शादीअ वारो हुजे उहो कढी रखंदी हुजे। अघई कढी रखा हुजनि, मूंखे ख़बर हुजे हो मोर वेंदो हुजे साम्हूं अघई कढी रखे सदा हुजनि। झंडे फूके कोयला थाल में विझी इस्त्रियूं करे चिमकाए रखा हुजनि। हाणे भला थोरो हेठि करे काकड़ो ॻाल्हाईंदी हुजे वेंदो हुजे मोर हूअं ई हुजे मेले जा मोर काकड़ो हेठि छो कंदी हुजा? त तूं वेंदो काकड़ो हुजे माण्हू खे हेठि न करणु खपंदो हुजे। काकड़ो हमेशह माण्हू खे मथे हुजे, चरियो हुजे, काकड़ो हेठि थींदो पोइ हुजे। चवंदी हुजे हा मुंहिंजा राणा तूं घुमंदो हुजे मेले कयो मोर हुजे तूं हा घुमंदो हुजे। पर मेले मां जेकॾहिं हेल मुंहिंजे लाइ सुखड़ी न आंदी हुजे न हा पोइ घर पुॼंदो हुजे जुमटा पटे गिलोली न बणाईंदी हुजे कि मूंखे बि किथे कर न मञींदो हुजे। वात में का तमीज़ नाले शइ न हुजे माई को वात में को मिठाण न खाधो हुजे या कॾहिं न छो हिते पंहिंजी जनानी लाइ त माण्हू कुझु वठी वेंदो हुजे न। हिते त तोखे बि बरो थींदो हुजे खीसे में जहिड़ो तुंहिंजे हीअं हे नांग फण कढो वेठो हुजे हथ में जी त हीअं करे। हा बलाड़ी बुर्गो खीसे ते अखो हुजे त बसि तुंहिंजे अञा वियो ई न हुजां न वठी आयो हुजे त पोइ अहिड़ो असर करे। मूंखे ख़बर हुजे न जिते वञी उतां ठलो ई ठलो मोटी हिन पासूं ऐं नकुल वठी पुॼंदो हुजे। उहे मेले जा नकुल गाना इहे जेके हुजनि इहे माण्हू वठी मुंहिंजे लाइ चूड़ियूं, मुंहिंजे लाइ छलो मुंडरी, हा पोइ इहे मुंहिंजे लाइ आणींदो हुजे। हा छलो ऐं मुंडरी हा पोइ वरी आऊं हिते ॻाईंदी हुजां हा मूं लाइ कहिड़ी शइ आणींदे लाल तां, मूं लाइ कहिड़ी शइ आणींदे लाल
हलता नकुल- पोइ इहो आऊं ॻाईंदी हुजां नकुल निबातूं रेवड़ियूं गानो ऐं इहो छलड़ो छलो मुंडरी का सगी वॾे टोरनि वारी आणी तो हुजी गज बि भला मिलंदा हुजनि न न उहे महांगा हुजनि छॾींदी तोखे त बरो थियो हुजे हींअर गज पुछा त कंदो हुजी गज जी पुछा त कंदो हुजी हा हा इहो पुछा करूं पोइ वरी हाल वाल करूं ऐं सिंधी भर्त वारो इहो बटूं हाणे एतिरो त मां मेलो घुमां तुंहिंजूं इहे सोखड़ियूं ॻोल्हींदो हुजां वञा मेलो घुमण उते जॾहिं मां शादीअ जो सामान वठण वेंदो हुजां माना तूं न वठंदो हुजी वठंदो। माना जनानी तोखे यादि न हुजे न न मेले ते वेंदो हुजां शादीअ जो सामान कोन वठण। वठंदो हुजी हलो 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 हेलो साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा बाबा शाहनवाज पीर राधो राधो आई छाल हुजे दा ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि दुआ ख़ैर कुर्ब हार करो करो पूरो वाह 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 रंग कीअं लॻंदा हुजनि भाउ रंग हाणे साईं जो मेल मस्त बैठो रंग भला है वाह 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 सो सभिनी खे हलो। जी अदा जी करां तो ढोल फकीर ॿुधाए न हा यार अॼु तूं माना 2 ॾींहं 3 ॾींहं फोन कइजे चलो अदा असां धमाल खे हा, ढोल ॿुधाए ढोल फकीर असांखे ॿुधाए वॾी वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं आओ वाह ढोल बि ढोल हुजे साईं ढोल हुजे सो ढोल ज़रूरु सो रमाईअ जो वरी फरमास ॿुधो वञा लाल माईअ जो फरमासूं ख़राब हुजनि वञा लाल जो मेलो घुमण ॿुधाईंदी लिशट अहिड़ी जे जहिड़ो मां शादी कंदो हुजां बसि। एॾो न हुजे न एॾो न हुजे बसि इहे 10-12 शयूं हुजनि ॿियो छा हुजे हा हा सही हुजे को कंहिं राॻीअ खे माण्हू ॿर प्यारींदो हुजे कंहिं मल वारे खे ॿर प्यारींदो हुजे कंहिं ऊठ वारे खे सुवार खे ॿर प्यारींदो हुजे को सुठा रंग उनखे माण्हू उन्हनि खे वरी उन्हनि ॾींदो खे हुजे। बि ॾींदो हुजे पर जनानीअ खे बि यादि रखंदो हुजे हा यादि हुजे। जनानीअ खे ॾियण वठण बि हक़ हुजे ई वञा थो त हा। वरी मोटां त पोइ चवां ज़रूरु शइ वठां न त इज़राइल घर वेठो हुजे अचण न ॾींदुमि। वॾे टोरनि वारी सगी वठंदो हा, हुजे वॾे- 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 ऐं बटू इहो भर्त भरियल इहो ॾिसंदो हुजे हा 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 गज जो बि ॾिसंदो हुजे भला इहो वठी ईंदो हुजे परियां चवां त इहो जबलनि मां इहे पथर बि खणी ईंदो हुजां इहे बि खाईंदी हुजी तूं पत्थर खाईंदी हा हुजे इहे बि खयूं न अचां इहो इहो तुंहिंजे लाइ। इहो अकुल ॻाल्हाईंदो अकुल हुजे जा- माना तूं मुंहिंजे लाइ न वठी ईंदो हुजे मूंखे ख़बर हुजे हा उतां वाण बसि को भाऊ हेतर खे का थींदी हुजे इहो वठी ईंदो हुजे उतां इहो वाण ऐं पीस वटि तूं ते वेठी वठी ईंदी हुजी उन इहो खे बि तूं वठी ईंदो चबींदो हा, हुजे वठी ईंदो हुजे हा हिकु पोइ। भाऊ पोइ- हेतर खे चवंदी हुजे इहो वठी ईंदो हा हुजे उहो 36 लखणो हुजे अबा हाणे वठी हलंदा आहियूं अवांखे वरी ढोल फ़क़ीर जे इलाइक़े ॾांहुं ओलाए त निमाणीअ सानी मोबाइल न मुंहुं मोड़जे सो इहो अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं रखियो भला झूलेलाल हो लाल मेरी सिंधड़ी दा सिंधड़ी सेवण दा सेवण शहबाज दा कलंदर शहबाज कलंदर हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो अवांखे अवांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा राधा में। जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हलो अज़ो हिन सां गॾोगॾु वरी इहो ॿुधाईंदो हुजां अदा केरु कहिड़े शहर खां बा हेलो अदा बारामू अस्सलाम वालेकुम बारामू वालेकुम सलाम। नवाब शामा वालेकुम सलाम अदा गुलाम हैदर ख़ासि करे नवाब सावरा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार बारामू ख़ैर दुआ तव्हां ख़ुशि हो ख़ैर बा बाबा सभु ख़ैर लॻो पियो हुजे रंग अवांजे साम्हूं हुजनि हाल अवांजे साम्हूं हुजे रंग तव्हांजा माशाल्लाह ॾाढा भला तमामु सुठा वाह वाह ॿियो मां सभु ख़ैर हुजे त ख़ुशि लॻा पिया हुजो अदीरादा ख़ैर अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे आबाद हुजो हमेशा ॾाढा रंग भला सेवण सरकार जा रंग तव्हां ॾियो पिया वाह 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 सो- आमीन आमीन
ये तव्हांजी मोहबतूं हुजनि अदा इहे तव्हांजा कुर्ब हुजनि अब आवा मेहरान मां ॾिसां पियो प्रोग्राम तव्हांजो मां ॾिसां पियो बाबा मेहरान टीवीअ मां ॾिसंदा हुजो त असां बि बाक़ाइदे ॻाए वॼाए तयारी करे ईंदा हुजूं न रोज़ हा रामू मां रुगो मेहरान टीवी ॾिसंदो आहियां ॿी ॿियो चैनल मां ॾिसनि कोन सिंध जी सुञाण सिर्फ़ मेहरान सिर्फ़ मेहरान हाय वाह। शाबाश मेहरान टीवीअ हा मां रामू इहो मुख्तियार सीधी जो धमाल कलंदर जी हुजे त वाह वाह थी वञे हाणे मुख्तियार सीधी साहब उन वक़्तु केशट में ॻाई हुजे सो अॼु वरी तोखे हा मूंखे ॾाढो वणे थो भाउ रामू ॾाढो ॾाढो हा हा ज़रूरु 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 वॾी आवाज़ महिरबानी, वॾी महिरबानी। ॻायूं त घुरबो उन कलंदर जूं धमालियूं ॻायूं आहिनि हा वाह वाह उन्हनि रागिन उन वक़्त में वॾा रंग कया हुजनि भाउ वॾी महिरबानी लख कुर्ब करोड़ कुर्ब अवांजा कुर्ब जेके जेके बि असांखे ॾिसंदा हुजो पसंदि हा। कंदा हुजो फोन कॉल ते असां सां कचहरी कंदा हुजो हा। अवांजा कुर्ब मोहबतूं सो मेहरान टीवीअ ते बाबा रंग अहिड़ा बेटा साईं चयो त वखर सो विहाए जो पए पुराणो पुराणो न न थिए सो वखर अहिड़ो रखंदा हुजो जेको सदा बहार हुजे चवंदा हुजनि बा अॼु वात टेड़ करे हलो अदा केर ऐं कहिड़े शहर खां वालेकुम सलाम अदा पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो अदा हेलो। अदा केर कहिड़े शहर खां भा खैरपुर का कराना था मरी मरी बलोच अफजल मरी क्या हाल है भाई खैर है ठीक हो दुआ दुआ असांखे मुर्शिद लाल सां जो धमाल ॿुधायो आपदा करे हैं हाई हा शाबाश बिल्कुलु बिल्कुलु इहे तव्हांजी धमाल हुजे तॾहिं हुजे अदा ॿियो सभु ख़ैर हुजे ख़ुशि लॻा पिया हुजो लख कुर्बा वॾी महिरबानी कुर्ब अवांजा मोहबतूं ही त धमालुनि जा ई ॾींहं हुजनि न मुंहिंजो मरी बलोच भा ॿियो सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे अवां फोन कॉल कई हुजे अवां धमाल जी फरमाइश कई हुजे त ज़रूरु ज़रूरु धमाल अवांखे अॼु धमालुनि जा रंग ई इन करे ॾिसंदड़नि खे चयो हुजे बाबा हीउ जेको लाल जो मेड़ो हुजे 3 ॾींहं न इहो मेहरान टीवी इन मेले जी सूंहं हुजे ऐं मेलो वरी मेहरान टीवीअ जी सूंहं हुजे सिंध जा मेला मलाखड़ा जेके हुजनि इहे असांजे बसंत रुत जा रंग हुजनि इहे बहार जी जेका हुजे आमद जूं ख़ुशियूं हुजनि हलो वालेकुम सलाम बाबा मौला अली मदद मौला रंगलावी बाबा कलंदर लाल दा फैज़ होवी अल्लाह राज़ी होवी बाबा तुसाॾा बि ख़ैर होवे मालिक साईं तुसाॾे ते राज़ी होवे अबा ॿिया सभु ख़ैर मौला रंगलावी मलंगड़ी क्या हाल है साईं हा ख़ैर लॻे पिया आहिनि तुसां ॿुधायो सभु ख़ैर चाक चङे भले हो सब खैर है साईं सब खैर है साईं वॾी धमाल सोणी पेंदे पे आवे साईं अदियो अपना ना दसा छोड़ त वले सबने को पता थी वे त केड़े शहर हा के कंहिं फोन कीती साईं बावलपुर सलमा मलंगड़ी बावलपुर खनगाह शरीफ शिलानी दी नगरी है थोड़ा माना यो मेहरान टीवी को तुसा देख दे पियो त लाल दे रंग इथा आसन मेहरान टीवी ते असा देखसू हा मौला रंगलावी शहंशाह राज़ी होवी हाई शाबाश ब्या खैर घर वाले सब साईं ठीक साईं साकू एक धमाल सुनाओ आपदा बीबी दी लाल शाहबाज शाह की चादर आओ सोने सिंध शहनशाह की चादर आओ बिल्कुल सुने सुन बे घर वाले सब ठीक है बचड़े बाल सभु ख़ुशि ने हाँ सही ठीक है मेरे पुत्र नाल गाल करो सही आ दे ओ दे सारियां नु सलाम देवी आ दे ओ दे वालेकुम सलाम सही सारे आए को फोन जो मदी सलाम अलैकुम वालेकुम सलाम भरा क्या हाल है क्या नाला है तुसाडा बा क्या हाल है बाबा ठीक हो खुश हो तबीयत ठीक खैर अब खैर लगा पे लाल दा मेला लगा पे सोने दा मेला है सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर लगा पे हाँ सही हाँ बेशक नाम ही काफी है अल्लाह तुम्हारी हयाती रखे तुसा प्रोग्राम लाई बैठे वे मौला तानू वसदा रखे तुम्हारे प्रोग्राम नु तानू बीबी नु अल्लाह पाक बहु ढेर खुशियां देवे असा मलंगा दी दुआवां है ना बा कुर्ब बाबा यो कल ये तो साडे कुर्ब ने मोहब्बत है ने यो प्रोग्राम पहले देखते वे मेले दे वजह को डिठे वे असा अभी में थकदे बैठो आई तू भावलपुर खंगा शरीफ सैरानी दी नगरी च बैठो आ हां बा हाँ वाह वाह और वाह सब भलो खैर खैरियत है सब खैरियत अब्दी खैरियत बिल्कुल तुम्हारी दुआ बाबा सब शहद मेहताब बुलेंदा पिया भावलपुर खंगा शरीफ सैरानी दी नगरी
अब बस ये प्रोग्राम ते मेहरान टीवी देखदा रही तो यो असां आंदे हूं संछर ते ता आचर दे दिहाड़े हाँ ते सुबह सुबह 10 ता 12 लगे आते हूँ 12 लगे ताईं होंदे तू असां बड़ी शौक़ दिल नाल दे दे हैं अबा तुम्हारा टीवी मेहरान असां बहुत खुश थे बैठे हैं इवें रंग लगे पे न असां महसूस करें बैठे हैं भी असां सरकार कोल गए खड़े हैं हाई शाबाश ए मेहरान टीवी इए ए बाबा मेले दा जेका रंग है ना यो मेहरान टीवी ते रंग देख दो तुसा वाह वाह सबने को सलाम भरा सबने को हाउ बाबा कलाम हले धमाल हले सू कलाम कोन है आज धमाल हले सू धमाल दे नी लग पे न धमाल ही धमाला आ वाह सिंधड़ी दा सेवण दा शहबाज शहबाज कलंदर कलंदर दमादम मस्त मस्त कलंदर कलंदर। ए मेरे भरा देखते बैठन ए जड़े मेरे भरा मेरे भर जाया मेरे भतरीजे ये अया देख। फटरे भणेजे नडड़े बालकड़े अध्या भेणिया सबनिया को जेको है लाल दे मेले दिया मुबारक होवन हाँ ते रामू ते राधा ए तुसारा भरा रामू ए तुसाडी भजाई ए भर जाए तुसारी ए भजाई भी थीवा भेण भी थीवा हाँ ये राधुल सो एंदा सलाम कबूल करे वे तुसा को घंटे हलदो लाल दे मेले ते हाय साइण आपदा परविंदी धमाल तुसा दे ना करेंदू जेड़े भी पांच जेड़े उह दे ना करेंदू या धमाल उने खां पोइ वरी खबरूं हुजनि उहे खबरूं बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापस ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरी कंदा हुजो बोलो बोलो सगीलाल कलंदर मां पीरा वे मेरा एक दफ़ो ॿीहर सभिनी ॾिसंदड़नि खे सिक भरियो सलाम हुजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे खोड़ सारा दुआऊं हुजनि ऐं हमेशा ख़ुशि रहंदा हुजो गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो ऐं मोहबतुनि जा जेके पैगाम हुजनि मोहबत जो जेको रंग हुजे इहो यकीनन अव्हांखे पसंदि ईंदो हुजे मेहरान टीवी जा जेके बि रंग हुजनि ही प्रोग्राम अव्हां ॾिसंदा हुजो छंछरु ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 ताईं 10 खां 12 में अव्हां इन खां अलावा यूट्यूब ते बि ॾिसी सघंदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे उते वञी अव्हां इहे धमालूं बि ॾिसी सघंदा हुजो प्रोग्राम रामू राधा बि ॾिसी ऐं सघंदा हुजो जेके बि मेहरान टीवी जा प्रोग्राम हुजनि उहे अवां ॾिसी सघंदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते पर हा हीअं कोई फोन कॉल हुजे हलो वालेकुम वालेकुम सलाम सलाम। मुझे मामा फजल छाल हुजे खैर परवारा ठीक हुजे चंगा भला तबियत बि दुआऊं मामा साईं सभु ख़ैर अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो वॾियूं धमालूं वॾा मेहरान जा रंग वॾा सीज़न टू जा ट्रेक तमामु बहितरीन बाबा ये मौसम जे आधार मुदब भली हुजे हींअर माण्हू धमाल बि हणी सघंदो हुजे ॻाल्हि बि करे सघंदो हुजे ऐं मेला बि घुमी सघंदो हुजे सो अवां मेले जी तयारी कई हुजे बिल्कुलु बिल्कुलु मेलनि जूं तयारियूं ऐं धमालनि जूं तयारियूं तमामु बहितरीन ॾिसी ॾाढो दिलि खे ख़ुशी थी मिले आचर जो ॾींहुं हुजे सभु महिरबानी को घर महिरबानी वेठो हुजे कुर्ब त मोहबतूं अवां जूं आचर जो ॾींहुं हुजे त रंग हुजनि न बा असांजो अव्हांखे दुआऊं आहिनि खोड़ लख मामा रामण मामीअ खे घुमायो मेलनि ते मामीअ खे सेवण घुमाइजो अबा मामे असांखे घर में वेठी घुमाईंदी हुजे त पोइ हाणे ॿाहिरि बि वठी वञूं उते बि असांखे घुमाईंदी हुजे जा उते बि घुमी न साईं भली पंहिंजा रंग मेलनि जा ज़ियारतूं दुआऊं आओ बा भला न घुमाईंदो हुजे रगो पार त कंदो हुजे त सूखड़ी वठी ईंदो हुजे न मेला घुमाईंदो त पोइ तव्हांखे माखियूं ऐं मखण बि असां खारायूं न आओ बा हाउ ज़रूरु अलाह साईं तव्हां ख़ुशि रखंदो दुआऊं सभिनी खे सलाम वालेकुम सलाम वॾी ऐं महिरबानी सभिनी खेर परिवारनि खे बि राम राधा जा खोड़ सारा सलाम ॾेई छॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं सो वॾी महिरबानी हुजे अवां फोन कॉल कई हुजे सो शामिल बि थिया हुजो सो असांजी कोशिशि हुजे त अञा बि अव्हांखे सेवण जे पासे ज़रूरु वठी हलंदा हुजूं जॾहिं असांजो राब्तो जुड़ंदो हुजे उतां जे जेके असांजा साथी हुजनि टीम हुजे उते असांजो भलो नुमाइंदो हुजे फ़क़ीर सिफ़त हुजे के बुर्दी सो हुते सॼे मेले खे जेको हुजे रिकांट कंदो हुजे पोइ इहे मलाखड़ा सभु उन सां ज़रूरु करूं एसि ताईं ॿ ॿोल राधुलीअ सां करे वठंदा हुजूं ॿ बोल हीअं कयो वेठी हुजी ॿ बोल छा कंदो हुजे मूं चयो हाल हवाल वठंदो हुजां मूंखे वरी इहा जेका हुजे न उणतुण थी हुजे हाय हाय मुंहिंजी हा खेर में उणतुण मूंखे इहा थी हुजे त रामण मेले ते वेंदो हुजे हा उतां खां राधुर जे लाइ का
सुखड़ी आणींदो हुजे की न आणींदो उहा कहिड़ी आणींदो हुजे? बाबा मुंहिंजे लाइ वॾनि टोरनि वारी सॻी आणींदो हुजे हा ऐं भर्त भरियल बटू जेको हुजे न इहो आणींदो हुजे ऐं छलो का मुंडी पियो हाणे छा हुजे। हा टोर पाण में न ठाहींदी हुजे त हथ भॻल हुजनि, हथनि में सूर हुजे जो अरे सॼी न ठाहिण लाइ त ठाहींदी। जेको हुजे ऐं अलाए छा छा ठाहींदी हुजां हाणे बि- पर सुखड़ी हाणे सुखड़ी ॿी हुजे। त परियां सेवण मां के बुर्दी असां सां फोन कॉल ते अची वियो हुजे, हा, भले ॻाल्हाईंदो उन खां हुजे, हाल हेलो। वारो अब बीहंदी हुजे। अब के बुर्दी महिरान टीह जो असांजो रपूंटर हुजे, असांजो साथी हुजे, के बाबा हक़ मौजूद सदा मौजूद सलामत। बाबा रामो ऐं राधा जे तरफ़ां सलाम क़बूल ऐं कयो थो भली हुजे कार लाल हुजे। जे नगरीअ में। सभिनी खे भलीकार असांजे तरफ़ां बि तव्हांखे भलीकार हुजे। जेको रामू राधा प्रोग्राम सॼी दुनिया में, सॼे सिंध में, सॼे पाकिस्तान में तमामु मक़बूल तरीन जेको असां प्रोग्राम आहे ऐं तमामु सुठे तरीक़े सां ॾिठो पियो वञे। हिकिड़ो फैमिली चैनल तौरु मक़बूल तरीन पंहिंजो बेरा टीवी बि आहे ऐं पंहिंजो जेको रामू राधा प्रोग्राम आहे उहो ॾिठो वञे थो। तव्हांखे सभिनि खे कलंदर लाल शहबाज जी नगरीअ तां सेवण वासियुनि तरफ़ां कलंदर जे पंहिंजे तरफ़ां सलाम क़बूल पए। वालेकुम सलाम हुजे, इहे मोहबतूं गंढियल हुजे। ॾिसो इहा हिकिड़ी पुल हुजे, उहा केरु हुजे, उहो के बुर्दी हुजे, असांजो भलो नुमाइंदो हुजे पर दोस्त हुजे, फ़क़ीर तबियत हुजे, के राति वॾा रंग ॾेखारींदो हुजे लाल जे मेले जा, वॾी रस हुजे, वॾा पांधेड़ा हुजनि, मलाखड़ा, इहो त थोरो ॿुधाईंदो हुजे त बाज़ारूं कीअं लॻियूं हुजनि, माण्हू ऐं रंग केतिरा कीअं आया लॻा पिया हुजनि। जी त मुर्ता मजबूर तव्हांजो प्रोग्राम जेको रामू राधा आहे तमामु मशहूरु आहे, तव्हां सुठे नमूने सां ॾिठो पियो वञे त तव्हां कलंदर लाल शहबाज जे 774 उर्सुमबारी जे मौक़े ते मुल्क जे कुंड कुर्श मां लखे पांधीड़ा पहुतल आहिनि ऐं लखे पांधीड़ा चादरूं खणी कलंदर ते पहुचनि था, गुलनि छावर कनि था, पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कनि था। दमादम मस्त कलंदर जे सदाउनि ते उहे झूमी था पवनि ऐं ॻाढ़ा झंडा, ॻाढ़ा बैनर, ॻाढ़ा मफलर पाए उहे शहर में घुमनि था। जॾहिं शहर में उहे पुॼनि था त उहे पहिरें उघाड़े पहुचनि था पंहिंजे कलंदर जे अक़ीदे में, पंहिंजे इश्क में ऐं मन जूं मुरादूं खणी था अचनि। कलंदर लाल शहबाज जेके लखे पांधीड़ा पहुचण करे जेको सो खीमा बस्ती क़ाइमु थी आहे, लखे पांधीड़ा पहुचण करे नक्शो तब्दील थी वियो आहे ऐं तमामु हिकु तमामु सुठो मंज़र आहे जेको सॼो सेवण जो नक्शो तब्दील थी चुको आहे। दुकानदारी, चूड़ियूं, बाज़ार, किशमिश, तूत, फुला, उनजो विकिरो तमामु घणो आहे। सिंधी अदरक, सिंधी सकावत टोपियूं, सिंधी वॻा वेस बि वॾे तइदाद में विकिरो पिया थियनि ऐं जेके अक़ीदतमंद जेके घणाई आहे उहे पंजाब वासी त लखे तइदाद में पांधेड़ा पहुतल आहिनि जेको पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कनि था ऐं कलंदर लाल शहबाज ते धमाल हणी रक़्स करे ऐं पंहिंजूं मुरादूं खणी अचनि था दरगाह ते। त ॿुधो त राति कलंदर लाल शहबाज जे पहिरें धमाल ते जो मुनी स्टेडियम में मलाखड़ो थियो जंहिंमें सिंध जा भलोड़ मल पलवान ज़बरदस्त मुक़ाबिलो कयो। जॾहिं त राति जो शहबाज ऑडिटोरियम में सुगड़नि जी कचहरी थी जंहिंमें सिंध जे नाले वारा सुगड़नि ॾोर गुज़ारत पेश करे ख़ूब दाद वरितो आहे ऐं त उते जेको महिमान हो ख़ासि डिप्टी कमिश्नर जामशोरो हुयो, एसएसपी जामशोरो उहे ख़ासि महिमान हुया। जॾहिं सभु लुत्फ़अंदोज़ थिया, सभिनी उते मज़ो वरितो सुगड़नि खां ऐं उन्हनि दाद ॾिनो। के भला इहो त ॿुधाईंदो, ॾाढो रंग ॿुधाईंदो हुजे त वॾा हुते मनियारीअ जा दुकान हे हू पांधेड़ा केतिरा ख़ुशि हुजनि जेके ॿाहिरि खां पांधेड़ा आयल हुजनि। जी त पांधेड़ा कलंदर लाल शहबाज पहुता आहिनि, उहे अक़ीदे में ॾाढा ख़ुशि आहिनि, उहे मन जूं मुरादूं खणी जेको सो धमालूं हणनि था, रक़्स कनि था। जॾहिं त जेको दुकानदारी आहे उहो बि वॾे पैमाने ते लॻल आहे। जेको सेवण जा जेके शहरी आहिनि 12 महीना खाईंदा आहिनि। हिकिड़ो जेको हीउ 5 ॾींहं जो मेलो आहे उन मां कमाए गुज़र सफ़र कंदा आहिनि, पंहिंजा घर किराए ते ॾींदा आहिनि ऐं जेके पंहिंजो जेके प्लाट जेके आहिनि उहे बि किराए ते ॾींदा आहिनि जीअं पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। त कलंदर लाल शहबाज अक़ीदत जेके ॿुधाइनि उन में ॾाढो उहो नंगर न्याज़ विराए ऐं शरबत विराए हिकिड़ो तमामु सुठे अंदाज़ में नंगर न्याज़ वारो शहर कोठे थो वञे। नंगर न्याज़ हर कुझु सॼे शहर में नंगर न्याज़नि जो एतमाम कयो पियो वञे कलंदर लाल शहबाज जे पांधेड़नि तरफ़ां। जी रामू साहिब हा के इहो बि ॿुधाईंदो हुजे त इंतिज़ामिया तरफ़ां आयल पांधेड़नि लाइ कहिड़ो जेको हुजे माहौल जोड़ियो हुजे, पांधेड़ा चवंदा सहूलियतूं कहिड़ियूं हुजनि। जी रामू जी त तव्हां ॿुधाईंदो कलंदर शहबाज पांधेड़नि में इंतिज़ामिया मूजिबि त 30 लख माण्हू पहुतल आहिनि जंहिंजे लाइ सिक्योरिटी इंतिज़ाम ताईं सख़्तु कयल आहिनि। 5000 खां मथे पुलिस जा जवान, रेंजर्स ऐं ॿिया लाॻापियल इदारा उते सिक्योरिटी लाइ मुक़ररु आहिनि। तंहिं त सफ़ाई सुथराई, पाणी जूं सबिलूं ऐं जेके सिहत जूं सहूलियतूं उहे बि पांधेड़नि लाइ मुयसरु आहिनि। त
बेहतरीन इंतजाम ज़िले चेयरमैन महिला कमेटी चेयरमैन तरफ़ां म्यूनिसिपल तरफ़ां ऐं सिक्योरिटी जा जेके इंतजाम उहे तमामु बहितर आहिनि त ज़ाहिरीन ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं वाखाण था कनि था जॾहिं असां मेरा टी वी लोगे था ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे वाखाण था कनि त जेके इंतजाम उहे तमामु बहितरीन त मतिलबु 3 ॾींहं जेको सो लोड शेडिंग खां फ्री थियणो हूंदो आहे जंहिंजे करे ज़ाहिरीन जेके आहिनि उहे ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं ॿी तव्हां सुठी ॻाल्हि इहा ॿुधाईंदा हलूं त हा ये मौसम जेको आहे तमामु बहितर आहे विचोली मौसम आहे न सर्द आहे न गर्म आहे जंहिंजे करे ज़ाहिरीन जेको आहे लुत्फ़ अंदोज़ था थियनि ऐं ॾाढा ख़ुशि आहिनि जंहिंजे करे त एसी वारा जेके कमरा ॾाढा महांगा मिलंदा जेको 70,000 80,000 1 लख ताईं हुनजो रेट हूंदो पर हींअर जेको आहे हुनजो तमामु रेट घटि हुयो जंहिंजे करे जेके ज़ाहिरीन आहिनि उहो ॾाढो मज़ो था वठनि मुंदाई मौसम जे करे वॾो असर पियो हुजे खरीदारी बि मेले मां थींदी हुजे दुकानदार केतिरा ख़ुशि हुजनि त असां वटि जेको माहौल हुजे मौसम भली हुजे त उन हिसाब सां खरीदारी रोज़ी बि थींदी हुजे ॾाढी हिते कलंदलाल शहबाज जो जीअं मेलो आहे लाउती वेला बरता गिलास आहे जूस शरबत ऐं नकुरी शयूं बि जाम आहिनि त ॾाढी ख़रीदारी आहे दुकानदार ते जेके मुंडियूं कलंदलाल शहबाज जे दरगाह तां जेका मिटी पाए जेके पड़ आहिनि उहे ख़रीदारी करे पंहिंजे वतन तां खणी था वञनि सुखड़ी तौरु हर शइ जेका सेवण मां जेके मिले थी न उहे पंजाब वारा खणी था वञनि सोखड़ी तौरु पंहिंजे घर जे लाइ जी रामू के उते बाबा डुंगी खोपरो किसमिस इहे जेके मिठाई पकी मिठाईअ जा दुकान हुजनि इहे मारवाड़ा असांजा झांगेड़ा ख़ुदि उतां सुखड़ीअ तौरु ख़रीद कंदा हुजनि पोइ सॻियूं पोइ इहे टोपियूं पोइ अजरक इहे पर मलाखड़े जो हाल अहिवाल ॾींदो हुजे त मलाखड़ो कीअं थींदो हुजे जी त जेके बि शयूं आहिनि उहे तोहफ़े तौरु जेके कलंदलाल शहबाज पंहिंजे लाइ ख़रीद कंदा जॾहिं त मलाखड़ो जेको राति थियो पहिरीं मनी स्टेडियम में पहिरें ॾींहं वारे धमाल ते जीअं ज़बरदस्त जेके मलपाल पाण में ज़ोर आज़माई कई आहे जंहिंमें पंहिंजो हुन इनाम वरितो आहे उहो सॼो इंतज़ाम स्पोर्ट्स खाते तरफ़ां हूंदो आहे तक़रीबन 400 खां मथे मलपालन जेको हिसो वरितो मलाखड़े में ज़बरदस्त हुन मलाखड़ो कयो ज़ोर आज़माई कई जॾहिं ॿुधाईंदो अॼुकल्ह लास्ट ॿिए धमाल ते जेके ज़बरदस्त मुक़ाबिला मलपालन जा थींदा ऐं फाइनल में लाइ जेको पंहिंजे इनाम ऐं जेके अवॉर्ड खटण लाइ उहो ज़बरदस्त मुक़ाबिलो कंदा अॼु बि इनाम इकराम माना मल इहो मल जो मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो हुजे त ऐं सुभाणे बि त ज़रूरु राब्ते में हुजूं मेहरान टीवीअ सां राब्ते में हुजो त मलाखड़े में केतिरा माण्हू शरीक थिया हुजनि सिंध जा माण्हू मलाखड़े खे केतिरो पसंदि कंदा हुजनि मल पहलवान जेके हुजनि उहे केतिरा शामिल थिया हुजनि कहिड़े तरीक़े सां जेको हुजे उन्हनि जो आदर भाव कयो वेंदो हुजे इहो असांखे ज़रूरु ख़बरचार ॾींदा रहंदा हुजे भला उन खां अलावा को उठनि जी डोड़ को डांदनि जी डोड़ इहो बि को रंग थींदो हुजे न उठनि ऐं रांदनि जी डोड़ जेका आहे उहा ख़तमु थी चुकी आहे उहा काफ़ी अरसे खां रांद जेके जा घोड़नि जी डोड़ आहे उहा न आहे सिर्फ़ु हींअर मलाखड़ो थींदो आहे ॿियो सकाफ़ती जेके आहिनि रिली या टुक जूं जेके आहिनि रिलियूं दबकियूं जेके ॿियूं शयूं उहे नुमाइशगिरी लॻंदी आहे भई ढगनि ऐं घोड़नि जी डोड़ उहा काफ़ी वक़्त खां उहा रस्म रवायती जेका आहे ख़तमु थी चुकी आहे के इहे जेके असुलु असांजा फोक कंदा फोक रंग हुजनि इहे बि लाल जे मेले में हुअणु खपंदा हुजनि छो त ॾेह जा परॾेह जा माण्हू ईंदा हुजनि त हितां जा माण्हू इहो बि केतिरो ज़ौक़ु कंदा हुजनि पर मलाखड़े खे असीं ॾिसंदा हुजूं तमामु घणी रस हुजे इहा ॾाढी ख़ुशी थींदी हुजे त मलाखड़े खे एतिरो माण्हू पसंदि कंदा हुजनि ॾिसंदा हुजनि ऐं मेले जा बाक़ी बि रंग ऐं मौसीक़ीअ जा कहिड़ा रंग हुजनि हलो जी जी मौसीक़ी जा रंग कहिड़ा तरतीब ॾिना हुजनि जी जी त तव्हां ॿुधंदो पहिरीं धमाल जे मोकिले राति जेका उहा सुगड़नि जी कचहरी जंहिंमें काफ़ी फ़नकारनि ऐं सुगड़नि जेका दौर गुज़ार पेश करे ख़ूब दात वरितो अॼु जेका आहे उहा अदबी वेख थींदी जेके कलंदलाल शहबाज खे भेटा पेश कंदी हुनजे सवाइ हयात हुनजी ज़िंदगीअ बाबति उहे अदीब अॼु अदबी वेख थींदी हुन हवाले सां ऐं शाम जो मलाखड़ो थींदो ऐं अदब सां गॾु जेके वेख आहे उन सां गॾु महफ़िल मौसीक़ी बि थींदी ऐं आख़िरी धमाल ते जेको थींदो सुभाणे राति उन में सॼी सिंध जा नाले वारा फनकार सनम मारी शमन मीराली ममताज़ लाचारी जहिड़ा तमामु बलोड़ फनकार शिरकत कंदा पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा जंहिंमें वॾे तइदाद में जेके उहे सिंध जा माण्हू ई अक्सर इंजॉय कंदा आहिनि सिंध जा माण्हू उन्हनि खे दाद ॾींदा आहिनि ऐं फनकार पंहिंजे फनकारनि खे बि पंहिंजो सिफारिश जे रखियो थो वञे को मेरठ जो अहिड़ो को बंदोबस्तु आहे कोन उन्हनि खे बि ॻाल्हायो वेंदो जेको सियासी आशीर्वाद हूंदो तव्हां ॿुधाईंदा हलो त शहबाज आख़िरी धमाल ते शहबाज अवॉर्ड शहबाज शील्डूं जेके फातिहा जेके हूंदा मल पहलवान सुगड़ अदीब ऐं फनकार उन्हनि खे शहबाज अवॉर्ड ऐं शील्डूं ॾिनियूं वेंदियूं
के पंहिंजो खोड़ सारो टीम सां गॾु ख़्यालु रखंदा हुजो लाल जे मेले जा सुहिणा रंग अवां ॾेखारींदा हुजो दुनिया ॾिसंदी हुजे मेहरान टीवी खे पसंदि कंदी हुजे इहो सभु अव्हांखे जस हुजे त अव्हां पंहिंजी टीम सां गॾु ॾाढो मुतहरिक हुजो ॾाढो जोश में जज़्बे में हुजो मेहनत करे इहे रंग जेके हुजनि इहे दुनिया ॾाढो जेके हुजनि अव्हां ॾेखारींदा हुजो इहे तव्हां जूं महिरबानी हुजनि इहे अव्हां जा कुर्ब हुजनि हा सो असांजी ऐं वरी असांखे बि जेको हुजे हिन हाल अहिवाल खां आगाह कयो हुजे अव्हां सो वॾी महिरबानी हिकिड़ी फोन कॉल हुजे बि हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला तबियतूं बहार हा हाल भलो आहे तबियतूं बहार आहिनि तव्हांजा हाल कीअं आहिनि ठीकु आहिनि सभु ख़ैरु लॻो पियो हुजे असांखे ख़ैरु लॻो पियो हुजे अदा तव्हांखे ही रंग कीअं लॻंदा हुजनि हा तव्हांजा रंग तमामु बहितरीन आहिनि ऐं तव्हां अॼु लाल जा जेको आहे सो कपिड़ा पाता आहिनि माना लाल शहबाज़ जो मेलो आहे हाओ भाउ हाओ उन हिसाब सां तव्हां कपिड़ा पाता आहिनि ऐं रामण भाई जेको आहे सो गानो बि जेको आहे सो पातो आहे ऐं इहे रंग तमामु तव्हांजा बहितरीन लॻनि पिया मुंद जे हिसाब सां मतिलबु प्रोग्राम जे हिसाब सां ऐं लाल साईं जे मेले जे हिसाब सां सो इहो बि ज़रूरु करणु खपंदो हुजे मेला मलाखड़ा असांजे सिंध इहे असांजे जी सिंध जी सूंहं हुजनि अदा हा बिल्कुलु बिल्कुलु हा सो हिननि जी ॻाल्हि ॻाइणु खपे ॿियो अव्हां ॿुधाईंदा हुजो मुंद मौसम कीअं गुज़रंदी हुजे हा मौसम हींअर न गर्मी आहे न सी आहे विचोली मौसम आहे बहार जी आहे तमामु वणंदड़ मौसम आहे प्यारी मौसम आहे गुल टिणण जी मौसम आहे हाओ हाओ माना वणंदड़ मौसम हुजे बिल्कुलु बहितरीन बहितरीन वाह वाह सभिनी खे सलाम लख कुर्ब कुर्ब अवां जा मोहबतूं अवां जूं हा सो हाणे अॻियां थींदी हुजी त वरी को धमालड़ीअ जा रंग जेके हुजनि धमाल जा लाज़मी हुजनि हा उहे बि ज़रूरी हुजनि सो अव्हांखे वरी मेहरान टीवी स्टूडियो मां जेके धमाल जा रंग हुजनि असां बि जेके मेहरान टीवी जी टीम जेको लाल जे मेले लाइ ख़ासि जेका नसरियात तयारु कई हुजे हुन में धमालूं पोइ प्रोग्राम पोइ ॾिसो त रिपोर्टर उतां खां वेही शामिलु थींदा हुजनि हर ॻाल्हि हर लम्हे जी असांखे ख़बर ॾींदा हुजनि मलाखड़े जा रंग ॾेखारींदा हुजनि मेले जा बाक़ी सॼा रंग ॾेखारींदा सो इहा बि कचहरी अव्हां ताईं पहुती हुजे पर हाणे हलंदा हुजूं वरी धमाल ॾांहुं धमाल खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधामी ऐं रामू राधा जी राधा तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हीअ जेके रंग हुजनि यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि ऐं रंगनि में जॾहिं अव्हां पसंदि कंदा हुजो त अताला ईसा खिलवी बि लाल जे मेले खे ॻायो हुजे त आणे ॾेका सूखड़ी सेवण जे मेले तां ऐं भर्त वरी ओहिड़ो हुजे त जेको मुल्तान जो भर्त हुजे त उहा का सूखड़ी हुजे तव्हां ॾिसंदा हुजो त हिते मुख़्तलिफ़ भर्त ईंदा हुजनि सूखड़ियूं हुजनि पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो रामन भाई सलाम अलैकुम वालेकुम सलाम अदा कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो अभी फकीर दही में चांजो गुरचन मेहमान कराची फकीर साईं बाबा भली करे आयो जी ख़ुशि चाक चङो भलो दुआ दुआ तव्हां ॿुधायो सर ख़ुशि हो सभु ख़ैरु लॻो पिया फ़क़ीर अलाए कहिड़ी विलायत वियो हुजे हलियो या को हाल अहिवाल ई न हुजे बसि तव्हांजूं कचहरियूं ॿुधूं था मेहरान ते शाम जो बि हे बि ॿुधूं था वाह 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 पोइ कॾहिं कचहरीअ में माण्हू शरीक बि थिए को हाल अहिवाल बि कंदो हुजे न इंशाल्लाह 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 अल्लाह ख़ैर करे पोइ अॼु छा ॿुधायां अॼु को दोहिड़ो ॿुधाए छॾ त बसि पोइ वरी असीं चऊं त मोकिलायूं को दोहिड़ो भलो को सिटूं भलियूं के ॿ टे ॿुधाईंदो हुजे सेवन साईं जो उर्स मुबारक चालू आहे उन जे मौके ते ॿुधायां वाह 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 भलो भलो ओ सेवन जा चहबा बुध मुंहिंजा छॾड़ा भलो हितां जा माग में निसुर जाए सेवन शहर में वाह 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 वो अचन था जेके वेचारा कलंदर तुंहिंजन गिरीअ में अचन था जेके वेचारा कलंदर तुंहिंजन गिरीअ में लहन था तिन जमू जारा कलंदर तुंहिंजन गिरीअ में अचन था
एक वेचारा कलंदर तो जनगिरीअ में वाह वाह ओ अच्छा फ़क़ीर बस इहो कॾहिं कॾहिं थींदो हुजे पर अवां पंहिंजे हुब ऐं सिक सां जेको हुजे सो रूहदारी कई हुजे सो इहा यकीनन मेड़े ताईं पोगी हुजे लाल जे पांधेड़नि ॿुधो हुजे सो अवां सामने कुर्ब मोहबतूं अवां जूं कॾहिं कॾहिं फोन जेका हुजे हा भाई इहो फोन वारो राब्तो मिले अॼुकल्ह ईअं हुजे त कंहिं महिल किथे बि कहिड़ी हुजे तार कटिजी वई हुजे हा सो इहे कचहरियूं ऐं मेल मुलाक़ात मुंहुं मुखां साम्हूं पर अहिड़ो रंग लॻो पियो हुजे असां भला किथे वञी पहुता हुजूं पर विच मां तार ई कटिजी वई हुजे हलो हेलो साईं छा हाल हुजे बाबा केरु वालेकुम हुजे सलाम। केरु कहिड़े शहर खां हुजो बाबा बाबा माशूक लाशारी हुजां बावलपुर शहर मां ॻाल्हाईंदो हुजां तव्हांजो प्रोग्राम रोज़ ॾिसंदो हुजां बाबा बहावलपुर वेठो जी पंजाब में पंजाब में साईं पंजाब में बावलपुर रोही जे इलाके में वाह वाह रोही में वेठो जी 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 बाबा वाह वाह रोही ते असांजे लोक किवें आहिनि अदा इहे लोग साईं सादा सुठड़ा माण्हू हुजनि असांजा जीअं बेटुनि जा माण्हू हुजनि ईअं हुजनि हा बा रोही इहे भला माण्हू। थलड़े इन्हां दे छेलड़े इहे बाबा मालवंद इहे चौरे इन्हां दे इहे आबाद हुअनि हा धनार पणवार माण्हू हुजनि बाबा हा बाबा ॾाढो भलो क्या सभु ख़ैर आहे ख़ुशि लॻे पियो अदा ॿियो ख़ैर आहे ठीकु आहियो ख़ैर बाबा दुआ ख़ुशि तोसां ख़ुशि लॻे पियो तबियत सही आहे साईं हा बा तबियत सारी बि ठीकु आहे ए प्रोग्राम हा। प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो अवां अॼु शरीक ऐं शामिल थिया हुजो कीअं लॻंदो हुजे रंग रंग ॾाढो भलो हुजे सेवन जे मेले जो बि ॾाढो तव्हां हलाईंदा हुजो ट्रांसमिशन विच में ॾाढो सुठो लॻंदो हुजे असांखे वाह वाह पोइ मेले खे घुमण न आयो हुजे भला अचु करण चकर ॾे मेलड़े खे बाबा घुमी बस वेंदा हा मेले ते ईंदा हुजऊं बसि हिन वारे न अची सघिया हुजऊं बाबा पोइ हाणे भला उते रहंदा हुजो छा भला या असुल ॻोठ हिते हुजे या असुल उतां जा हुजो अवां असुल ॻोठ बाबा मुंहिंजो सिंध में हुजे मां हिते ड्यूटी कंदो हुजां वाह वाह माना अच्छा, घणनि ड्यूटी सालनि खां ड्यूटी ड्यूटी ते ते वियल हुजो हुजो। वाह हा बा असां घणनि सालनि खां हिते 2-3 साल थी विया असांखे वाह वाह भलो कमु हुजे बाबा इहो कमु भलो हुजे माना जिते माण्हू रहे उनखे पंहिंजो देश बणाए छॾींदो हुजे हा बाबा बसि लॻा पिया हुजऊं धमाल धमाल सेवन जो ॿुधाईंदा हुजो बाबा ज़रूर ज़रूर सभिनी बाक़ी जवाननि ऐं दोस्तनि सभिनी खे खे सलाम सलाम ॾींदा हुजो धमाल हुजे धमाल आओ अबा आओ धमाल धमाल बाक़ी जवाननि खे सलाम लख वॾी कुर्ब। महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं सो हाणे जो असीं- अवां पंहिंजी ड्यूटी बि कंदा हुजो ऐं असांजी मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो रामू राधा खे फोन कॉल कई हुजे अवां जेके जेके बि अवां सभई वेठा हुजो अवां सभिनीनि खे रामू राधा जे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि ऐं हमेशह ख़ुशि रहंदा हुजो सुबह सां मोकिलाईंदा हुजो बसि धणी निगहबान हुजे विंदे विंदे इहे जेके असांजे जवाननि फोन कई हुजे सो धमालड़ीअ जो रंग या हुजे धमाल अव्हांजे उन्हनि खे नज़र। न हुजे असां इजाज़त इजाज़त ॾींदा धणी हुजो वरी निगहबान। ईंदड़ हफ़्ते अवां सां गॾु